वेलकम सालापट इंसाइक्लोपीडिया। हाणे पाण मिसाल कंदासीं 6.5 हिन में छा थो चए त 3 न्यूटन वज़नी ऐं 10 मीटर डिघी हिकु यकसा राड पासीरी थूणी ते रखिजे थी ऐं ॿिन्ही छेड़नि में 50 न्यूटन ऐं 40 न्यूटन जो वज़न टंगिजे थो। जीअं शक्ल में ॾेखारियल आहे, ही 50 न्यूटन, ही 40 न्यूटन ॾेखारियल आहे। थूणी जो हंधि पोज़ीशन मालूम कयो, मतिलबु थूणी कहिड़ी जाइ ते पाण ॾियूं त जीअं ही जेकी राड आहे ही सिधी बीहे। ठीक है, हुन लाइ पाण खे हितां खां वठी ही डिस्टेंस मतिलबु पोजीशन मालूम करण लाइ ही एक्स मालूम करणो आहे त हू थूणी केतिरो वेट मथे, केतिरो ज़ोर मथे ॾिए थी, जीअं हुनखे बैलेंस करे सघे, त हू पाण खे एफ बि मालूम करणो। ठीकु आहे, हाणे हिते ही ॾिसी वठो त हिकु सिर्फ़ु फोर्स मथे लॻे थी, बाक़ी ही वेट ऐं ही वेट हेठि, ऐं वेट मतिलबु हुनजो डायरेक्शन हूंदी हेठि तरफ़ां ऐं ज़मीन तरफ़ां। ऐं ही जेको थूणी जो वेट आहे हू घणो आहे पाण वटि 3 न्यूटन आहे। 3 न्यूटन आहे त ही राड जे अध में ईंदो, छो जो राड यकसा आहे, हिकु जहिड़ी राड आहे, मतिलबु काॾां को सनी या थुली न आहे, हिकु जहिड़ी आहे। त हिन करे राड जे अध में, राड टोटल आहे 10 मीटर, त हुन जे अध में 5 मीटर ते हू वेट कमु कंदो। त ही पाण हिन करे ही 5 ऐं अध में 3 न्यूटन लिखियो आहे। ठीकु आहे, हाणे पाण ॾिसी वठूं पहिरीं शर्त आणूं इन जी तवाज़न जी, जंहिंमें छा हूंदो आहे त जेकियूं बि फोर्स, समेशन ऑफ फोर्स हू ज़ीरो हूंदी। एफ समेशन ऑफ एफ एक्स मतिलबु जेकी हॉरिजेंटल आहिनि फोर्सूं हू ज़ीरो हूंदियूं। हिते को बि हॉरिजेंटल फोर्स कम ई नथी करे, को लॻे ई नथी। जेकॾहिं लॻे बि हा त पोइ बि हुनजो टार्क में को ख़ासि फंक्शन न हुजे हा, त इन करे लॻे ई कोन थी त हीअ ज़ीरो थी वई। समेशन ऑफ एफ आहे मतिलबु वर्टिकल जेकी फोर्सूं आहिनि हेठि या मथे, सिधियूं उबियूं, हू कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि हू पाण ॾिसूं था। सभिनी खां पहिरियों त एफ आहे, जेको मतिलबु थूणी जे मथां ही थूणी वारी फोर्स आहे, हूअ जेकी पाण खे मालूम करणी आहे। ऐं ॿियो 40 न्यूटन ही वेट आहे, ऐं 50 न्यूटन ही वेट आहे जेको पाण ॿिन्ही साइडनि ते टंगियो आहे। ऐं 3 न्यूटन जेके थूणी जो वेट आहे हू पाण लिखियो। ही प्लस में एफ, छो जो ही मथे आहे, बाक़ी सॼा जेका बि वेट आहिनि हू हेठीं तरफ़ आहिनि, त हिन करे हू माइनस में पाण खे आहिनि। माइनस वारा पाण में जोड़ कया त 120 थिया, 120 बराबरि इनसाइड खणी वियासीं त हू प्लस जा 120 थी विया। ठीकु आहे, मतिलबु पाण खे एफ मालूम थी वियो। हाणे पाण ॾिसंदासीं त टार्क एफ ख़ाली मालूम न आहे करणो, पाण साण एक्स बि मालूम करणो, मतिलबु हू थोड़ी कहिड़ी जाइ ते पाण ॾियूं, हू बि ख़ासि टारगेट आहे। त हीअ एफ त सिर्फ़ु एक्स के मालूम करण लाइ ज़रूरी हुयो, हिन करे पाण एफ मालूम कयो। हाणे पाण ॾिसूं त तवाज़न जो ॿियो जेको कानून आहे, मतिलबु जेकियूं बि टार्क हूंदियूं लॻदड़ कंहिं बि बॉडी ते हू ज़ीरो हूंदियूं, तॾहिं हू तवाज़न में ईंदो। त समेशन ऑफ टार्क इज इक्वल टू 0। त हीअ एफ जेको आहे पाण खे ॾिठो आहे त जेको थूणी फोर्स हणे थी हू आहे। ऐं पाण सभिनी खां पहिरियों हिते ॻाल्हि सम्झण वारी आहे त जॾहिं बि टार्क जो फार्मूलो आणंदा आहियूं त को बि हिकु पॉइंट पाण महू ठाहे वठंदा आहियूं, मतिलबु कंहिंजे चुधारी कंहिं बि हिकु पॉइंट खे ज़ीरो कंसिडर करे वठंदा आहियूं। जीअं हिते पाण ए खे वरितो आहे, मतिलबु जेका बि डिस्टेंस पाण मेयर कंदासीं या खणंदासीं, हू ए खे न्यूट्रल पॉइंट खणी हितां खां हू डिस्टेंस मापींदासीं। ठीकु आहे, हाणे जेको एफ आहे मतिलबु थूणी, ऐं ए डी मतिलबु ए खां वठी जेको महूर आहे ऐं डी ताईं जिते थूणी रखिजे थी, हू फ़ासिलो केतिरो आहे, हू पाण एक्स मालूम करणो आहे। ऐं वेट जेको आहे थूणी जो वेट हू आहे, हू ऐं ए सी मतिलबु थूणी खां वठी वेट जिते थूणी जो आहे ही वेट, हितां खां वठी हेसि ताईं मुफ़ासिलो केतिरो आहे, हू हुन खां पोइ 50 जेको न्यूटन आहे, हू जिते वेट लॻल आहे हितां खां वठी हेसि ताईं पूरो मुफ़ासिलो हू केतिरो आहे, ही पाण मालूम करे ऐं समेशन कंदासीं बराबरि 0 जे, छो जो ही समेशन ऑफ टार्क इज इक्वल टू 0। हाणे वैल्यू पुट कयूं, एफ पाण 120 कढी आहे, ही लिखी आहे साण एक्स, ए डी छो जो मालूम करणो आहे, हिन करे हिनखे एक्स रखियो आहे। हुन खां पोइ डब्ल्यू जेको आहे, डब्ल्यू पाण 3 रखियो आहे, हिकु जेको इन जो राड जो वेट 3 आहे। हुन खां पोइ राड मुफ़ासिलो केतिरो आहे, ए ऐं राड जे वेट मां हेसि ताईं, हितां खां वठी हेसि ताईं हू 5 मीटर आहे, त इन करे 5 त 50 जेको आहे हितां खां वठी हेसि ताईं मुफ़ासिलो केतिरो आहे, हू 10 मीटर आहे, त हिन करे पाण हिते 10 लिखियो आहे। हाणे ज़रब करे वठूं,
ही 120 खे ज़रब कयो एक्स सां त 20 एक्स आयो, ऐं 30 खे ज़रब कयो आहे 5 सां त 150 आयो, 50 खे ज़रब कयो आहे 10 सां त 500 आयो। ठीकु आहे, ही सॼा माइनस जा आहिनि। हाणे वरी ॻाल्हि माइनस वारी छो, त ही जेकी मथे हिते सम्झो त ही जेकी टार्क एफ पैदा कंदी टार्क, ही सिर्फ़ु करे सघंदी एंटी क्लॉक वाइज, मतिलबु हीअं रोटेशन कराईंदी, हीअं रोटेशन कराईंदी एंटी क्लॉक वाइज। बाक़ी ही जेकी आहे ही बि पाण खे क्लॉक वाइज रोटेशन कराईंदी, ऐं बाक़ी जेकी फोर्सूं आहिनि हू बि क्लॉक वाइज रोटेशन कराईंदियूं। हिन करे ही माइनस में पाण खयूं आहिनि। ठीकु आहे, त ही पाण में जोड़ कयोसीं त 500 ऐं 150 घणो थियो 650, त हिते 120 ज़रब थिए थो एक्स सां, त हिन खे हिन साइड आणींदासीं 120 खे त वंड कंदो, वंड थींदो त पाण खे फाइनल एक्स जेको मिलंदो हू 5.4 मीटर पाण खे एक्स मिलंदो। ठीकु आहे, मतिलबु थूणी जेकी आहे हू ए खां हितां खां 5.4 मीटर हेॾे हूंदी, तॾहिं मतिलबु जेकी थूणी आहे हू सिधी बीहंदी, राड जेकी आहे हू थूणी जे मथां सिधी बीहंदी। हाणे ही टार्क वारे फार्मूले में ॾिसो त हिन में 40 काॾे गुम थी वियो, 40 छो न आहे लॻो, आहे नी सुवाल। ही मथे ॾिसो त बाबा ही 40 पाण महूर ही वरितो आहे, हिन जी फोर्स ही लॻे थी हिते। ठीकु आहे, ए ते ए पाण महूर वरितो आहे, त हिते जेको डिस्टेंस आहे हू त 0 आहे, डिस्टेंस 0 आहे त टार्क 40 जे करे को बि टार्क न हूंदी। सही आहे, हिन करे हिन फार्मूले में 40 तव्हांखे किथे बि नज़र न आयो। मतिलबु जॾहिं टार्क कीअं पैदा थींदी आहे, फोर्स खे पाण मल्टीप्लाई कंदा आहियूं मोमेंट आर्म सां, मतिलबु जिते फोर्स लॻी आहे उते, ऐं महूर जे विच में केतिरो मुफ़ासिलो आहे, हू जॾहिं आहे कोन, महूर जे विच में मुफ़ासिलो ई न आहे, त मतिलबु हू टार्क 0 थींदी। ठीकु आहे, को मसइलो हुजे कमेंट में पुछी सघो था, मिलूं था नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।